नाज़रीन, सिंध असेंबली सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण वारो ठाराह मंज़ूर करे वरितो आहे। PPMPA हीर सहो मादरी ॿोली जे आलमी ॾींहं ते सिंधी ॿोली खे भेटा पेश करण वारो ठाराह पेश कयो, जंहिं जे मत में चयो वियो त हीउ ऐवान सिंधी लैंग्वेज अथॉरिटी खे आलमी कॉन्फ्रेंस कोठाइण ते भेटा पेश करे थो। साॻियो ठाराह PPMPA मारवी फसी बि पेश कयो, जंहिं में चयो वियो हो त मोहन जे दड़े मां पिण लिखत मिले थी, जंहिं मां साबित थिए थो त 5000 साल अॻु बि लिखत मौजूद हुई। हुन ठाराह वसीले मुतालबो कयो त सिंधी क़ौमी ॿोली समेत समूरी मादरी ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। हीर सोहो चयो त सिंधी तहज़ीब 5000 साल पुराणी तहज़ीब आहे। सिंधी ॿोली ख़ूबसूरत ॿोली आहे। अमड़ बि सिंधी ॿोली में लोली ॾींदी आहे। असांजो नओं नसल घरनि में सिंधी ॿोली नथो ॻाल्हाए। सूबाई वज़ीर शेला राजा चयो त असांखे मादरी ॿोली ते फ़ख्रु आहे। मुतदा MPA मोहम्मद हुसैन चयो त हीउ ठाराह अहम आहे। असां हिन ठाराह जी हिमायत कयूं था। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो त सूबे में रजिस्टर्ड ख़ानगी स्कूलनि जो अंग 15000 आहे, पर इते सिंधी ॿोली जे उस्तादनि खे सिंधी ॿोली सिखाइण नथी अचे। तालीम खातो सिंधी ॿोली सिखाइण जा सेंटर खोले रहियो आहे। हिन चयो त इंडस वैली जे स्क्रैप जी भाग अॼु ताईं न थी सघी आहे। हीअ रीत बांग्लादेश मां सबक सिखी ऐं मादरी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾेई क़ौमी असेंबली मां ही बिल पास थियण सां वफ़ाक़ मज़बूत थींदो। अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह चयो त हीउ अहम ठाराह आहे, पर कुर्सियूं सभु ख़ाली आहिनि। 1972 इलाइक़े में ॿोलियुनि खे तरजीह ॾिनी हुई। सिंध असेंबली में सिंधी ॿोली खे तरजीह ॾियण वारो ठाराह मो पेश कयो। ॿिए ॾींहुं उर्दू अख़बारनि लिखियो त उर्दू का जनाज़ा ज़रा धूम से निकले।